बिजली अज जे दौर में तवानी जो एक अहम ज़रियो है। बिजली असांजे घरन, कारखानन ऐं आमदो रफ्त जे ज़रियन में इस्तेमाल थिए थी। बिजली असांजे घरन में रोशनी जे मक़सद सां पंखन, मोटरन के हलाइण ऐं गर्मी पैदा कंदड़ शयुनि जहिड़ो कि हीटरन में इस्तेमाल थिए थी। कारखानन में बिजली जो इस्तेमाल मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे मशीनन के हलाइण में थिए थो। आमदोरफ़्त में बिजली जो इस्तेमाल बिजली ते हलंदड़ रेलगाॾियुनि, कारनि, बसनि में थिए थो। बिजली खे सम्झण लाइ असांखे बरक़ी चार्जन बाबति सम्झणो पवंदो। जेकॾहिं तव्हां कंहिं प्लास्टिक जी फणी खे कागज़ जे नंढड़नि नंढड़नि टुकड़नि जे वेझो खणी वेंदा त उन्हनि टुकड़नि ते फणी जो को बि असर न थींदो। पर जेकॾहिं फणी खे तव्हां पहिरीं ख़ुश्क वारनि सां घिसाइण खां पोइ उन्हनि टुकड़नि जे वेझो खणी वेंदा त पोइ फणी कागज़ जे टुकड़नि खे पाण ॾांहुं छिकींदी। हिन मुशाहिदे मां छा ख़बर पई? हिन मुशाहिदे मां उहा ख़बर पई त शुरूआत में फणी बरक़ी तौर ते बेअसर या न्यूट्रल हुई, तंहिं करे उन कागज़ जे टुकड़नि ते को असर न विधो। पर जॾहिं उनखे ख़ुश्क वारनि सां घिसायो वियो त फणी इन अमल जे करे बरक़ी चार्ज हासिल कई। साॻी तरह सां जेकॾहिं गिलास जी सीक खे रेशमी कपिड़े सां घिसायो वञे या एबनाइट जी सीक खे सोटी या ऊनी कपिड़े सां घिसायो वञे त पोइ उन्हनि में बि कागज़ जे नंढनि नंढनि टुकड़नि खे छिकण या कशिश करण जी सलाहियत पैदा थी वेंदी ऐं असां चवंदासीं त इहे पिणु चार्ज थी विया आहिनि। ऐं असां चवंदासीं त गिलास जी सीक ऐं एबनाइट जी सीक बि चार्ज थी वई आहे।